जैकबाबाद में बारिश के बंद थे 3 ॾींहं थी विया आहिनि पर म्यूनिसिपल इंतज़ामिया अञा ताईं मींहं जो पाणी ऐं गंदगी साफ़ न करे सघी आहे। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्लाह सरकी जा समूरा दावा कूड़ा साबित थिया। तफ़सील सूफ़ी ज़हीर जी हिन रिपोर्ट में। जैकबाबाद में गुज़िरियल जुमे ऐं छंछर वारे ॾिहाड़े पयल मींहुं म्यूनिसिपल इंतज़ामिया जी पत वाइखी करे छॾी आहे। मींहुं पवण बाद शहर जे अहम इलाइक़नि ऐं रोड रस्तनि समेत अक्सर इलाइक़ा पाणी जे तलाउ जो ॾेख ॾियण लॻा। डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली क़ादरी ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्लाह सरकी वॾे वज़ीर पारां बारिशनि बाद पैदा थींदड़ इम्कानी सूरत हाल बाबति मुक़ररु कयल निगरान सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी जी हिदायतनि खे बि थुॾे छॾियो ऐं मींहुं वारे ॾींहुं शहर जे गश्त बजाए घर वेही रहिया। शहर जे अहम इलाइक़नि कायदे आज़म रोड, डीसी ऑफिस रोड, SSP ऑफिस रोड, टावर रोड, शाही बाजार, कपड़ा बाजार, लेडीज बाजार, पीर बुखारी रोड, सदर मोहल्ला, लाशारी मोहल्ला, जाफराबाद, चन्ना मोहल्ला, जानू बेलो, बिरोही मोहल्ला, सूमरा मोहल्ला, स्टेशन रोड समेत अक्सर इलाइक़ा पानी में बुॾल रहिया। शहरनि जे दबाव बावजूद शहर जे कुछ अहम रोड रस्तनि जो पानी 2 ॾींहनि बाद निकाल थी सघियो। मींहं खे बंद थींदे त 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हिन महिल बि शहर जी गच आबादी वारा इलाइक़ा अञा ताईं मींहं ऐं नालियुनि जे गंदे पाणी में बुॾल नज़र अची रहिया आहिनि, जॾहिं त डिस्ट्रिक्ट काउंसिल ऑफिस जो पाणी बि निकाल न थी सघियो आहे। गंदगी बाबति शहरनि जो चवणु आहे त हिन गंद जे ढेरनि जे करे काफ़ी जेके आहिनि बीमारियूं पैदा थियूं आहिनि, ॿार जेके आहिनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। असां जेको आहिनि पुरज़ोर जाफराबाद मोहल्ले वार्ड 26 जा जेके आहिनि अवाम म्यूनिसिपल कमेटी खे जेको आहे चऊं था त हे बराए महिरबानी करे सफ़ाई कराए वञनि जीअं असांखे बीमारियुनि मां छुटकारो हासिलु थी सघे। साईं असांजो वार्ड नंबर 26 असांजो काउंसलर भी ज़ाकिर हुसैन लाशारी आहे पर यकीन कंदो न असांजी जेको मैयत कज़ियो थियो पाड़े में इन गारे ऐं गप मूं इतू कढियो वियो आहे। कोई बि ऐं काउंसलर पाण ज़ाहिर बि न आहे। तव्हां पोयों ॾिसंदो गंद जा ढेर लॻा पिया आहिनि ऐं ॿार बच्चो एॾो क़दर जो जंहिंजी का इंता ई न आहे जो शर्म को असां पंहिंजे ॿारनि खे पाण खणी करे इन पाणी में क्रॉस करिणो पए थो। कोई बि इंतज़ाम न आहे। कोई बि अॻे म्यूनिसिपालिटी वारा ईंदा हुआ पर जॾहिं को बरसाति थी वई आहे उन्हनि बि हथु कढी छॾियो आहे। काउंसलर ॾे फ़ोन कयूं चई असां कोई आहियूं, असां न ईंदासीं हाल फ़िलहाल, असां टाइम न आहे असांखे। इन जे करे असां मीर एजाज़ ख़ान ऐं महिरबानी करे सिंध हुकूमत ऐं ॿिनि खां चऊं था महिरबानी करे हे असांखे सफ़ाई कुझु न कुझु निज़ाम कुझु भलो करे कोई ॿार बच्चो अचे वञे। साईं बरसाति खां पोइ छा पहिरियां बि म्यूनिसिपल कमेटी जे अमले जो हिते को बि कमु न आहे, को बि अमलो नथो अचे ऐं काफ़ी दफ़ा असां नसरुल्लाह सरकी खे रिक्वेस्ट बि कयो आहे बाबा अची असांजे माले जो विज़िट करे असांजो ॾिस, असांजो हाल ॾिस, असां कहिड़े हाल में रहूं था। हिन माले वारा असां सां त जानवरनि खां वधीक सलूक कयो वञे थो। हिते इंसानियत जे लाइक़ु न आहे। हे मालो हुननि अहिड़ो त हाल हिन जो कयो आहे न हिते माण्हू कोई इंसानु रही नथो सघे। गंद कचिरो कॾहिं बि न म्यूनिसिपालिटी जो जेको अमलो न हिन जा ऑफिसर न TMO न कोई पंहिंजो CMO कोई बि नथो अचे ऐं हर वक़्तु गंद कचिरो पाणी किनो जेको आहे न अचणु वञणु असांजूं लेडीज़ औरतूं ऐं घिटियूं असांजूं मेन आहिनि रस्ता आहिनि हितां टपी था वञनि हर वक़्तु किने पाणी में ऐं उन में बीमारियूं पैदा थियनि था। असांजा ॿार बीमार थी पिया आहिनि। काफ़ी असांजे माले वारा हिन खे जेको आहे हिन गंद कचिरे जे करे जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। बहरहाल हिननि खे शर्म नथो अचे म्यूनिसिपालिटी वारनि खे जो हिन खे अची सुधारनि। हे बि महलो आहे, तमामु पुराणो महलो आहे, कम से कम 50,000 आबादी हिते रहे थो। जाफराबाद महलो तमामु पुराणो महलो आहे। बहरहाल हिननि जे लाइ का शइ न आहे, कोई बि माना तदारक करण जे लाइ कोई अचण जे लाइ तयारी न आहे। हालिया थींदड़ बारिशनि में जेको हशर सॼे शहर जो आहे उहो सॼे सारे माण्हुनि जी अखियुनि जाॻियो आहे पर वार्ड 26 मोहल्ला जाफराबाद जो जेको बरसातनि खां पहिरियों ऐं हाणे वारो हशर आहे उहो बयानु कोन थो करे सघिजे। उहो अगरि तव्हां पाण वञी करे जेको आहे सो वार्ड 26 मोहल्ला जाफराबाद जी का बि हिकिड़ी घिटी ॾिसो, का हिकिड़ी बि घिटी अहिड़ी न आहे जंहिंमें माण्हू आम माण्हू जेको आहे सो गुज़री सघे या उन में जेको आहे सो आम माण्हू खे का तकलीफ़ न हुजे। जेके घिटियूं आहिनि सभु घिटियूं हिन वक़्तु गंद सां, कचिरे सां, गप सां, गारे सां भरियल आहिनि। हितों जा जेके बि मासूम बालड़ा आहिनि तव्हां ॾिसंदो कंहिंजो हथु वढियल आहे, कंहिंजो पेर वढियल आहे। हितों जो पाड़ेसरी आहे जेको बुज़ुर्ग आहे या जेको नमाज़ी तबिको आहे उहो इंतिहाई परेशान आहे।
कोई भी माण्हू न नमाज़ थो पढ़ी सघे, छो जो घिटियुनि में एतिरी गंद ऐं ग़लाज़त आहे जो न माण्हू जो जिस्म पाक रहे थो न उनजो कपिड़ो पाक रहे थो, इन जे करे कोई नमाज़ बि कोन थो पढ़ी सघे। इन जूं जेके शिकायतूं आहिनि मुख़्तलिफ़ असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ दफ़ा मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे, इंस्पेक्टर साहब खे, चेयरमैन साहब खे या CMO साहब आहे जेको उनखे इन्हनि सभिनी खे जेको आहे शिकायतूं कंदा रहियूं, लेकिन जेको अदालो कोन थो थिए। CMO साहब चवे थो त जेको आहे कची आबादी आहे, इन जो जेको आहे सफ़ाई फ़िलहालु मुमकिन कोन्हे का, शहर में खोड़ सारो कमु आहे, ठहियो ठीकु आहे। इंस्पेक्टर साहब खां पुछा था कयूं त उहो चए थो मूं अकेले खे 4 वार्ड ॾिनल आहिनि, मूं वटि एतिरो अमलो आहे कोन। काउंसलर साहब असांजो महिरबानी आहे, अलाह साईं उन खे हयाती ॾिए, उहो चए थो त मूं वटि का अथॉरिटी कोन्हे का, यानी को अचण लाइ तयारी कोन्हे को। शहरनि जूं दाहूं हिकु पासे त वरी चीफ म्युनिसिपल ऑफिसर नसरुल्ला सरकी जा दावा ॿिए पासे। राब्तो करण ते मौसूफ़ कैमरा आॾो ॻाल्हाइण खां त साफ़ इनकार करे छॾियो ऐं फ़ोन ते सफ़ाई बाबति पुछियल सवाल ते वराणियो त शहरी इलाइक़नि मां पाणी निकाल थी चुको आहे, रोड शीशे जियां चमकनि पिया, कुझु माण्हू हरू भरू मुंहुं पुठियां वावेला करे रहिया आहिनि। शहर सॼो गंदगी जे ढेर ऐं नालियुनि जे गंदे पाणी वारे तलाउ में मटिजी वियो आहे, पर चीफ म्युनिसिपल ऑफिसर नसरुल्ला सरकी अञा ताईं पंहिंजी दावा ते क़ाइमु आहे। जी नाज़रीन, मां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हो त असां बारिशनि खां पोइ CMO नसरुल्ला सरकी वटि, जंहिं वटि अथॉरिटी आहे, उन वटि असां दरख़्वास्तूं जमा बि करायूं हुयूं, पर उन दरख़्वास्तनि ते को अमल न थियो। हुनजो चवणु हो त इहा कची आबादी आहे जिथे असां कमु नथा करे सघूं। कैमरामैन सलीम बलोच सां गॾु सूफ़ी ज़हीर अहमद, जेकब न्यूज़, जेकबाबाद।